अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो एहतसाब न्यूज़। सकरण मास्करेली इलाइक़ो जी रिपोर्ट मुताबिक़ SUP मर्कज़ जे सॾ ते सिंध हुकूमत पारां बरसाति मुतासिरनि जी बहाली लाइ मदद न करण ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे हथरादू कट ॾेई ॿोड़ण वारे अमल ख़िलाफ़ SUP जे डिवीज़नल सदर फलक शेर ओड शमीर जमाली कासिम सुमरो ऐं बचल ॾयो जी अॻवाणी में नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पियल कुदरती बरसातुनि एतिरो नुक़सानु नाहे पहुचायो जेतिरो सिंध जे हुकुमराननि हथरादू कटनि सबबु सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे। हिननि चयो त इंतिज़ामी बेध्यानी सबबु सिंध जा किरोड़े माण्हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बरसाति मुतासिरीन खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, पर सिंध जा हुकुमरान आलमी दुनिया खां मिलंदड़ बरसाति मुतासिरनि लाइ फंड हड़प करण में रुधल आहिनि। हिन वक़्त ताईं हथरादू कट ॾियण जे बावजूदि का बि इमदादी सरगर्मी शुरू नाहे कई वई। हिननि पाकिस्तान जे दौरे ते आयल गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल खे अपील कई त बरसाति मुतासिरनि लाइ मिलंदड़ इमदाद हुकूमतुनि खे ॾियण बजाए सुठी साख रखंदड़ NGOs हवाले करे बरसाति मुतासिरनि में ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।